नमस्कार, जय श्री राम। सिंधु सागर जे सिंधु चैनल में, सिंधु नदीअ जे वहिकरे में, सिंधु नदीअ जे साहित्य जे वहिकरे में अवां सभिनी भाउरनि भेनरुनि ॿुधण वारनि ॾिसण वारनि जो मां दिली आजियां थो कयां। असां पढ़ी रहिया आहियूं सिंधी नाटक में सिंधी नाटक जी असीं ओसर विरहाङे ताईं ॾिसी आया आहियूं। विरहाङे खां पोइ सिंधी नाटक कीअं वधियो, कीअं हली रहियो आहे, उन जी ॼाण अॼु तव्हांखे हिन लेक्चर में मां ॾियण जी कोशिशि कंदुसि, त जीअं तव्हां पूरी तरह सां अपडेट थी वञो। दोस्तों 15 अगस्त 1947 भारत जे लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं खणी आयो, जॾहिं असीं अंग्रेज़नि जी शासन जी ग़ुलामीअ जी जंजीरुनि खां जकड़ियल हुआसीं। उहे आज़ादु थियूं, भारत आज़ादु थियो वरी, पर अंग्रेज़नि ॾाढी वॾी असां सां चाल हली ऐं भारत जे मुल्क खे ॿिनि हिसनि में विराए छॾियो, हिकु पाकिस्तान ऐं हिकु हिंदुस्तान। पाकिस्तान जो जनमु 14 अगस्त थो मञियो वञे, 14 अगस्त 1947 उनजो जनमु थो थिए ऐं 15 अगस्त ते भारत जी आज़ादी थी थिए। भारत पूरो आज़ादु थी वियो, पर सिंधियुनि खे छा मिलियो? सिंधियुनि खे मिलियो दर दर जी ठोकरूं खाइण जे लाइ सिंध मां निकासी। पंहिंजी पाड़ुनि खां पटिजी करे, पंहिंजी जननी जन्मभूमि खां कटिजी करे ऐं धार थी वियो, मजबूर थी वियो दर दर जूं ठोकरूं खाइण लाइ। उहो आयो पंहिंजे भारत में, ऐं भारत में उन्हनि जे शहरनि में, उन्हनि जी घिटियुनि में, उन्हनि जे घाटनि ते धिका ऐं थाॿा खाईंदो रहियो। उन खां पोइ बि निराश न थियो। हुन कॾहिं हथियार न खयां, हुन कॾहिं बि कंहिंजो क़तलु न कयो, उहो चाहे सिंध में हुजे चाहे हिंद में हुजे। जॾहिं सिंध में हुन खां धिकारे करे हुननि खे ॿाहिरि पिए कढियऊं, तॾहिं बि हुन उते हथियार न खयां। चुपचाप पंहिंजो पाण हलंदो आयो हिंदुस्तान जे शहरनि में। सिंध मां लॾ पढ़ण महिल कुझु न खणी आयो, न धन हुअसि, न दौलत हुअसि, न माल हुअसि, न मिल्कियत हुअसि, पर पाण सां गॾु खणी आयो त पंहिंजी संस्कृति ऐं पंहिंजी ॿोली। उहा संस्कृति जेका हज़ारों हज़ार साल पुराणी हुई, जंहिंखे के चोर चोराए न थी सघियो, त को लुटेरो लुटे बि न थी सघियो। उहा पाण वटि हुन महफ़ूज़ रखी ऐं उहो महफ़ूज़ रखंदे हुन संघर्ष कयो, जदोजहद कई ऐं पंहिंजो पाण खे भारत जे अलॻि अलॻि राज्यनि में, अलॻि अलॻि शहरनि में पाण खे स्थापित करण जी, पाण खे बीहारण जी, पंहिंजे पेरनि ते बीहण जी हुन कोशिशि कई आहे। ऐं 1947 खां वठी 1950 जो जेको 3 सालनि जो समो आहे, उन्हनि 3 सालनि में असां रुॻो पंहिंजो पाण खे थाईंको करण जी जदोजहद कंदा रहियासीं। उन में कंहिं साहित्य जी रचना जेका आहे उहा असां न करे सघियासीं। हा, पर छा थियो, इन्हनि 3 सालनि जे विच में जेके मास्तर उतां निकिता, जेके सम्झू हुआ, जेके दानेश्वर हुआ, उन्हनि पाण सां गॾु कुझु किताब ऐं कापियूं खणी छॾियूं हुयूं। उहे किताब ऐं कापियूं खणी करे जिते जिते जिन शहरनि में ॿार सिंधी अची करे रहिया हुआ, उन्हनि ॿारनि खे इकठो कंदा रहिया ऐं उनखे इकठो करे उहे जेके तालीम जा, जेके शिक्षा जा किताब खणी आया, उन्हनि मां उन्हनि खे पढ़ाईंदा रहिया। भले को पहिरें वारो हो त उनखे वापसि पहिरियों ते पढ़ियऊं, जेको 5 वारो हो त उनखे वापसि 5 ते पढ़ियऊं, पर हा, ॿारनि खे इकठो करे उन्हनि शिक्षा ॾियणु शुरू करे छॾी हुई। ऐं उन्हनि सां गॾु ई शाम जो उन्हनि खे विंदराइण जे लाइ जेके गीत, जेके काफ़ियूं, जेके वायूं उन्हनि खे यादि हुयूं, उहे यादि काफ़ियूं वायूं उन्हनि खे ॻाए करे सुर में, बिना सुर में उन्हनि खे ॿुधाईंदा रहिया ऐं विंदराईंदा रहिया, जीअं ॿार रुबिया रहनि ऐं उन्हनि जा माइट जेको आहे पंहिंजो धंधे दाड़ीअ में लॻी वञनि हली। त विरहाङे खां पोइ असांजे सिंधी नाटक जो जेको दौरु थो शुरू थिए, उहो 1952 खां वठी थो थिए पियो। त 1952 ऐं 1957 इन में 2 जेके एकांकी संग्रह आहिनि, उहे असांजा शाया था थियनि ऐं धीरे धीरे करे अॻियां वधंदा था वञूं पिया। त विरहाङे खां पोइ सिंधी नाटक जी ओसर जा तफ़सील जेके आहिनि, उहे डॉक्टर प्रेम प्रकाश अहमदाबाद में आहिनि। उन्हनि हिकु PhD कई आहे, PhD जी थीसिस लिखी आहे, जंहिंजो सिरो आहे सिंधी नाटक जी ओसर 1890 खां वठी 1990 ताईं जी, 1980 ताईं जी। उन में जेको आहे हुन लिखियो आहे त ओसी ताईं 1980 ताईं 45 एकांकियुनि जा मज़मूआ, जिन में 8 तर्जुमा बि शामिल आहिनि, उहे शाया थिया आहिनि। इन डॉक्टर प्रेम प्रकाश जो नाटकनि जे बारे में ही पहिरियों असांखे किताब जेको आहे उहो मिले थो, जंहिंमें असीं सिंधी नाटक जी ओसर असीं ॾिसी सघूं था पिया। सिंधी नाटक जी जॾहिं ओसर थी आहे त उन्हनि खे पोइ अलॻि अलॻि भाङनि में बि विरायो वियो आहे। त गोविंद माली
जेको उपन्यास लिखंदो उहो पहिरीं हिन खां पहिरीं नाटक बि कंदो हो। त नाटक कंदे उन सिंधी नाटक जा टे हिसा ॿुधाया आहिनि, उन्हनि खे 3 दौरनि में विरायो आहे। कहिड़ो कहिड़ो दौरु? प्रोफेसर मंघाराम मलकाणीअ जो दौरु या मंघाराम मलकाणीअ जो समूह, उहो आहे 1936 खां वठी विरहाङे जे शुरू वारनि सालनि ताईं। यानी जॾहिं की मलकाणी साहिब जा नाटक जेके आहिनि लिखणु शुरू कया हुआ, ऐं उहे जेके नाटक आहिनि 1979 ताईं छपजंदा था रहनि पिया। पर हुनजो दौरु जेको आहे 1936 खां 1947 ताईं जो मञीदे गोविंद मालिक ॿुधाए थो पियो। उन खां पोइ आहे प्रोफेसर राम पंजवाणी जो समूह। प्रोफेसर राम पंजवाणीअ विरहाङे बैदि 1958 खां वठी 1960 ताईं जा जेके नाटक हिते लिखियल आहिनि। हालांकि प्रोफेसर राम पंजवाणी विरहाङे खां पहिरीं बि नाटक लिखंदो रहियो, पर हिते अची करे हुन पूरा नाटक लिखणु शुरू कया ऐं लोक कहाणियुनि ते नाटक ॿधी करे आवाम जे साम्हूं पेश कंदो रहियो। तंहिंखां पोइ आहे गोविंद माली जो समूह। यानी गोविंद माली साहब पंहिंजो बि टाइम पीरियड थो ॿुधाए पियो। उहो कहिड़ो थो ॿुधाए पियो? 1958 खां वठी 1965 ताईं। इहे 3 दौर हुन पंहिंजा असांखे ॿुधाया आहिनि विरहाङे खां पोइ जा। पर डॉक्टर प्रेम प्रकाश हिन खे वरी 4 दौरनि में थो विराए पियो। कहिड़नि दौरनि में? 3 दौर जेके असांजे गोविंद माली साहिब ॾिना आहिनि, उहे 3 दौर उहे, ऐं 4थों दौर थो लिखे पियो डॉक्टर प्रेम प्रकाश पंहिंजे नाले सां प्रेम प्रकाश समूह, 1974 खां वठी 1980 ताईं जो। हाणे ही दौर जेके आहिनि उहे असांजे साम्हूं आहिनि। त पोइ 4थों प्रेम प्रकाश समूह छो आयो? त इनखे मां वाज़ह करणु चाहींदुसि, उनखे तव्हांजे साम्हूं स्पष्ट करणु चाहींदुसि त डॉक्टर प्रेम प्रकाश जेको आहे उन एपिसोड ऐं तजुर्बाती नाटक करणु शुरू कया। इन करे हुनखे हुन पंहिंजो नालो ॾिनो आहे, पंहिंजो टाइम पीरियड ॾिनो आहे 1974 खां वठी 1980 ताईं। हालांकि प्रेम प्रकाश 2006 ताईं जेको आहे नाटक कंदो रहियो आहे, पर हुनजो जेको मैक्सिमम पीरियड आहे उहो 1980 ताईं जो आहे। उन 1980 ताईं ई नाटक वधीक लिखिया आहिनि, वधीक कया आहिनि। हाणे मलकानी साहिब खे असीं नाटकनि जो अबो था चऊं पिया, त डॉक्टर प्रेम प्रकाश खे तजुर्बाती नाटकनि जो असीं बानी चई सघूं था पिया, छो जो सिंधीअ में इन खां पहिरीं तजुर्बाती नाटक न थींदा हुआ। जुदा जुदा मैगज़ीननि में शायाल थियल नाटकनि जो अंदाज़ डॉक्टर प्रेम प्रकाश 188 ॿुधायो आहे, जंहिंमें 53 तर्जुमा बि शामिल आहिनि, ऐं उन में कुल मिलाए करे 241 नाटक शाया थिया आहिनि 1959 खां वठी 1980 ताईं जी। हाणे असीं इन्हनि खे ॾहाकनि में ॾिसो, छा आहे जेकॾहिं कंहिं नाटक खे कंहिं माण्हूअ जे नाले सां असीं विरहाईंदासीं त उहो ठीकु न रहंदो। उहो छो कोन ठीकु रहंदो? छो जो माण्हुनि जी एक्टिवनेस जो पीरियड जेको आहे उहो हिकु महदूद थो रहे पियो, ऐं उनजी वीचारधारा जेका आहे उहा बि महदूद रहे थी, पर उनजी वीचारधारा सां मुतासिर थी करे ॿिए माण्हू लिखंदा रहनि था पिया। उहो ज़रूरी न आहे त उनजो पीरियड जेको आहे उनजी हयातीअ ताईं आहे, उनजी हयातीअ खां पोइ बि उनजो पीरियड थी सघे थो। प्रोफेसर राम पंजवाणी खे फॉलो करण वारा, उनखे मिलण वारा अॼु बि जीअरा आहिनि। गोविंद मालीअ खे वञण वारा अञा ताईं जीअरा आहिनि। मलकाणी साहिब खे वञण वारा अञा बि जीअरा आहिनि। त ईअं चइजे की माण्हू वियो हली त हुनजी वीचारधारा वई हली, उहा ठीकु न आहे। इन करे मां जेको तहक़ीक़ी अभ्यास कयो आहे सिंधी नाटकनि जो, उहो ॾहाकनि में विहाए करे कयो आहे। त 1951 खां वठी 2020 ताईं, माफ़ु कजो 2020 ताईं कीअं असांजो सिंधी नाटक अॻियां वधियो आहे, मां थोरा सा अंग अखर तव्हांखे हिते पेश थो कयां पियो। त 2020 ताईं जेके नंढा नाटक आहिनि, एकांकियूं आहिनि, तर्जुमा आहिनि, ऐं जेको लेखक आहिनि, छो जो हिकु वॾो इतिहासु आहे, माना हज़ारे पेजनि जो जेको आहे हीउ साहित्य आहे सिंधी नाटक जो, उनखे थोरनि लफ़्ज़नि में मां तव्हांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि थो कयां पियो। 1951 खां 1960 ताईं को बि वॾो नाटक न छपियो आहे। नंढा नाटक या एकांकियुनि जा 8 मजमूआ छपिया आहिनि, तर्जुमा कुझु न छपियो आहे। संपादित कयल, जंहिंखे एडिटर कयल असीं एकांकियुनि जा संग्रह चयो, उहे 2 एकांकी संग्रह आया आहिनि। पर हिन दौर में हिकु वॾी ॻाल्हि सुठी थी त उहा ॻाल्हि इहा थी की असांजे अजमेर जे श्रीमान गोवर्धन भारती महबूबाणी उन हिकु वॾो नाटक लिखियो। कहिड़ो? बिगड़ियल घर। उन बिगड़ियल घर खे हिन मंच ते जेको पेश कयो आहे उहो पहिरियों दफ़ो दिल्लीअ में पेश कयो आहे, ऐं उहो नाटक 1960 में दिसंबर जे 1960 में जेको आहे पेश थियो आहे। त इहो असांजे सिंधी नाटक में हिकिड़ो नओं मोड़ थो चालू करे, माना नंढनि नाटकनि खां असीं वॾनि नाटकनि ते था पहुचूं पिया। ऐं पहिरियों वॾो नाटक इतिहास में जेको जोड़े थो पियो विरहाङे खां पोइ ऐं विरहाङे खां पहिरीं खे, उहो आहे गोवर्धन भारतीअ जो नाटक बिगड़ियल घर। भले ई उन किताबी रूप में असां वटि 1972 में आयो आहे, पर मंच ते जेको आहे उहो 1960 में जेको आहे पेश कयो वियो आहे, ऐं जंहिंजी सुठी आज़ियां थी आहे दिल्लीअ में। टाइम्स ऑफ इंडिया उन ते वॾो हिकु आर्टिकल जेको आहे उहो लिखियो आहे। हीउ बिगड़ियल घर आहे, जंहिंखे देवनागरीअ में लिपियांतरण जेको आहे
डॉक्टर सुरेश बबलानी यानी मूं कयो आहे उहो कॾहिं कयो आहे हाणे 2015 में उहो तव्हांजे साम्हूं नाटक आहे 2018 में छपई पधिरो थी वियो आहे इहो नाटक। हाणे हिननि मथे जेके मूं मजमूआ ॼाणाया एकांकियुनि जा उन में 42 एकांकियूं शाया थियूं आहिनि ऐं उहे उन्हनि 42 एकांकियुनि में जेके 8 संग्रह हुआ उन्हनि में जेके लेखक हुआ उहे हुआ प्रोफेसर राम पंजवाणी, प्रोफेसर मंगाराम मलकाणी, पोपटी हिरानंदाणी, गिरधारी लाल डोडेचा, GN नागरानी, अर्जुन शाद, रमेश जांजाणी, गोविंद माली, मोहन कल्पना, जगदीश रछाणी, सुंदरी उत्तमचंदाणी, गोवर्धन भारती, कीरत बाबाणी वग़ैरह। माना ही जेके विरहाङे खां पोइ हिंदुस्तान में अची करे जिन सिंधी नाटक लिखणु शुरू कयो आहे। माना ही पहिरीं बि लिखंदा हुआ पर हिते जेके आहिनि उन्हनि में मोहन कल्पना, पोपटी हिरानंदाणी, नागरानी, रमेश जांजाणी, मोहन कल्पना, सुंदरी उत्तमचंदाणी ऐं गोवर्धन भारती ये जेके आहिनि नयूं दाख़िलाऊं आहिनि सिंधी नाटक लिखण में। 1961 खां 1970 ताईं जो जेको वर्षो आहे उन में 2 वॾा नाटक अची विया आहिनि हली, तर्जुमा 3 आया आहिनि, अनुवाद 4 आया आहिनि, एकांकियुनि जा मजमूआ 9 आया आहिनि ऐं मैगज़ीनुनि में 6 एकांकियूं जेके आहिनि उहे नंढा नाटक छपजी पधिरा थिया आहिनि। इहे कुल जेके एकांकियूं आहिनि उहे 54 आहिनि। हिन ॾहाके में जेके नवां लेखक आया आहिनि उहे आहिनि राम हिंगोराणी। मथे जेके लेखक आहिनि उन्हनि त लिखणु जारी रखियो आहे पर मां हिननि में उन्हनि लेखकनि जा नाला ॿुधाईंदुसि जेके नयूं एंट्रीज़ आहिनि, जेके नयूं दाख़िलाऊं आहिनि। उन में आहे राम हिंगोराणी, रमेश मेहता, मोती प्रकाश, वासुदेव निर्मल, डॉक्टर दयाल आशा, राजन चावला, AJ उत्तम, हरिकांत, शंभू जयसिंघाणी, विशिनदास शिवदासाणी, जीवन गुरबख्शाणी, हरिकांत, राम ज्ञानचंदाणी, दास तालिब, मुरलीधर सुखवाणी, हूंदराज बलवाणी, माया राई ऐं प्रेम प्रकाश। माना डॉक्टर प्रेम प्रकाश भी 1970 वारे ॾहाके में पंहिंजा नाटक लिखणु शुरू करे छॾिया हुआ। हाणे 1971 खां 1980 वारो जेको अरसो आहे जेसीं ताईं डॉक्टर प्रेम प्रकाश अभ्यास कयो आहे, तहक़ीक़ी अभ्यास कयो आहे, उहा वॾो नाटक 9, तर्जुमा 4, अनुवाद 6, एकांकियुनि जा संग्रह 15 ऐं मैगज़ीनुनि में 5। हिन दौर में कुल मिलाए करे 40 संग्रह अची विया आहिनि। 40 हिननि में जेके आहिनि 40 खनि एकांकियूं अची वियूं आहिनि हली, मैगज़ीनुनि में 7, 4 बाल नाटक बि आहिनि, 6 वॾा नाटक तर्जुमो कयल आहिनि ऐं असुलकू एकांकियूं जेके आहिनि उहे 63 शाया थियूं आहिनि। जेके हिन में नवां लेखक आया, नयूं दाख़िलाऊं आयूं, उहा श्री कृष्ण खटवाणी, गोविंद राम साहिल, श्याम राम रखियाणी, किशोर पाहूजा, हरिकांत, जसवंत कुमार, M गुरनाणी, जयंत रेलवाणी, सुंदर अगनाणी, नामदेव, M कमल, अर्जुन हासिद, हरीश ककवानी, रेलू गिहाणी, श्रीकांत केसवाणी, जेठो लालवाणी, मनोहर बेदी ऐं जसवंत कुमार वग़ैरह वग़ैरह। ऐं 1981 खां 90 ताईं जो जेको अरसो आहे उन में 20 वॾा नाटक असुलका आया आहिनि, 13 तर्जुमा आया आहिनि। हिन दौर में फिल्म स्क्रिप्ट ऐं वीडियो स्क्रिप्ट, छो जो टीवी जो दौर शुरू तो थी वञे हली त टीवीअ ते जेके सीरियल या स्क्रिप्ट्स आहिनि वीडियो फिल्मुनि जूं उहे बि लिखणु शुरू थी वियूं हली। उहे 10 वीडियो स्क्रिप्ट्स असां वटि अची वियूं आहिनि हली। एकांकियुनि जा 65 असुलका संग्रह आया आहिनि ऐं तर्जुमा 2 आयल आहिनि। इन्हनि किताबनि में जेके आहिनि 67 एकांकी संग्रहनि में 148 एकांकियूं जेके आहिनि छपियल असांखे मिलनि थियूं। कुल 67 आहिनि, 65 ॿ 67 और मां 26 किताबनि में 148 आहिनि। माना मूंखे जेके किताब हथु लॻा आहिनि उहे 26 किताब हथु लॻा, उन्हनि में 148 एकांकियूं आहिनि पर किताब कुल मिलाए करे 67 छपजी आया आहिनि। हिननि में जेके नवां लेखक उभरी करे आया आहिनि उहे आहिनि भगवान अटलाणी, सुरेश सिंधू, मोहन उदासी, सुंदर अगनाणी, ही सभु असांजे राजस्थान जा आहिनि। जेठो लालवाणी, चिमन शर्मा, लेखराज हंस ऐं विक्रम शाहाणी, सरोज भारवाणी, ही सभु अहमदाबाद गुजरात जा आहिनि। हरीश कृपलाणी, M कमल, लक्ष्मी खिलनाणी कलकत्ते में थो रहे, M कमल बॉम्बे में रहंदो हो। इन्हनि जेका पंहिंजा नाटकनि ते पंहिंजो कलम आज़माई कई आहे। हाणे अचूं था 1990 खां 2000 ताईं। माना ही दौर जेको आहे 1990 खां 2000 ताईं, 1989 ताईं जेको दौरु आहे उन में सिंधी पंहिंजी ओज ते आहे। हाणे सिंधीअ जी धीरे धीरे ओज जेका आहे उहा घटिजे थी पई, त इन करे असां वटि जेके एकांकियूं ऐं नाटक आहिनि उहे बि थोरा घटि था थींदा वञनि हली। वरी बि वॾो नाटक 8, तर्जुमो 1, फिल्म स्क्रिप्ट 2, एकांकियुनि जा संग्रह 30 ऐं तर्जुमो 2 थी करे आया आहिनि। इन में कुल मिलाए करे 30 एकांकी संग्रहनि में थुल्हे लेखे 129 जेको आहे एकांकियूं शामिल आहिनि, उहे
13 किताबनि में 129 आहिनि। 32 मां 13 किताबनि जो जेको लेखो आहे उहो 129 जो आहे। हिन दौर में नओं लेखक जेको उभरी आयो आहे उहो मेंघराज गुरनाणी साहिबु आहे। बाक़ी पुराणनि लेखकनि ई पंहिंजा किताब लिखणु शुरू कयो आहिनि। मेंघराज गुरनाणी जे बारे में मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदुसि त मेंघराज गुरनाणीअ नाटक जी विधा ते जेको आर्ट आहे उन में कहिड़ा कहिड़ा उसूल आहिनि उन्हनि ते बि किताब लिखी करे अवाम जे साम्हूं रखिया आहिनि। हलूं था 2001 वारे ॾहाके में, यानी 20 सदीअ में 21 सदीअ में 21 सदीअ जो जेको सीनेरियो आहे, जेको सीन आहे, नज़ारो आहे, उहो हीअ आहे त असां वटि वॾा नाटक 10 आया आहिनि, हिकु तर्जुमो आयो आहे, फिल्म स्क्रिप्ट हिकु आई आहे, एकांकी संग्रह 27 असां वटि आया आहिनि। हिननि में कुल 13 किताबनि में 30 एकांकी संग्रहनि में कुल जेको आहे थुल्हे लेखे चइजे 129 एकांकियूं छपजल आहिनि। हिन ॾहाके में जेके नवां लेखक उभरी आया आहिनि उहे आहिनि मुरलीधर बलवाणी, जगदीश शहदादपुरी, किशोर लालवाणी, मुरारी लाल कटारिया, डॉक्टर सुरेश बबलानी, सुदर्शन शर्मा। बाक़ी सभु पहिरीं जेके पुराणा लेखक लिखंदा रहंदा हुआ उन्हनि बि पंहिंजी कलम ते धार तेज़ कंदा रहिया आहिनि। 2011 खां 2020 ताईं जो जेको अरसो आहे उहो आहे वॾे नाटक जो। त उन में 9 फिल्म स्क्रिप्ट, 5 एकांकी संग्रह 29। माना धीरे धीरे करे असांजो एकांकी संग्रहनि जो नाटकनि जो जेको दौरु आहे उहो पुठिते थो रहंदो वञे। तेॾीमहिल तव्हां हिननि जी कंपेरेटिव स्टडी कंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। यानी जेके असुल का किताब छपजी आया आहिनि 29 एकांकी संग्रह, उन्हनि में थुरे लेखे 173 एकांकियूं शामिल आहिनि। ऐं हिन ॾहाके में जेके चइजे कुझु नयूं दाख़िलाऊं आयूं आहिनि लिखण में, उहो दीपक टेकचंदानी, आशा लेखराज, महेश खिलनानी, राकेश सिवाणी, मंजू मीरवाणी, लालचंद होचंदानी, सीटी ज्ञानचंदानी, साहिब बीजानी, राकेश सिवाणी, कन्हैया गोपलाणी। बाक़ी सभु पुराणा लेखक जेके आहिनि उहे नाटकनि जे क्षेत्र में कमु कंदा रहिया आहिनि। हीअ थी वई हली विराङे खां पोइ जे हिकु तस्वीर असांजे साम्हूं त केतिरा नाटक असांजे साम्हूं छपजी करे पधरा थिया आहिनि। इन्हनि नाटकनि मां घणनि खे मंच नसीबु थियो आहे ऐं घणनि खे मंच नसीबु न थियो आहे। इन करे उहे असां वटि स्क्रिप्ट फॉर्मेट में यानी नाटकी साहित्य जे रूप में असां सां गॾु मौजूदु आहिनि।